मेहरापुर रिपोर्ट बिलाल सूमरो। मीडिया हाउस मेहरापुर मरकज जे वर्किंग जर्नलिस्ट बच्चल हिंगोरो, बिलाल सूमरो, आसिफ राजपूत, अली शेर सूमरो, सज्जाद आराई, दीदार आमिर खे इंसाफ़ी संघ सिंध मरकज़ तरफ़ां मेहरापुर में बेहतरीन कवरेज करण ते मनता अवार्ड मिलण जी ख़ुशी में प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें साफ़िन, सियासी, समाजी, अदबी ऐं साफ़िन जे वॾनि खे शिरकत कई। केक भी कटियो वियो ऐं सूफ़ियाणी राग जी महफ़िल पिण थी गुज़री, जंहिंमें सिंध जे नाले वारनि सूफ़ी फ़नकारनि बरकत समो, फ़कीर अज़ीम नूनारी ऐं ॿियनि सूफ़ी राग ॻाए महफ़िल खे झूमाए छॾियो। हिन प्रोग्राम खे ख़िताब कंदे सिंध साफ़ी संघ सिंध जे मरकज़ी वाइस चेयरमैन बच्चल हिंगोरो, खैरपुर साफ़ी इताद जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग, खैर मोहम्मद, आमिर सैद अहमद शाह बुखारी, शहजाद मुगल, इकबाल गाड़े, अजब लाशारी, मंठार सूमरो, अता हुसैन सैतो ऐं ॿियनि चयो त मीडिया हाउस मेहरापुर जे साफ़िन थोरे अरसे में वॾो नालो कमायो आहे, ख़ासि करे ग़रीबनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे, जंहिं ते खेनि जस हुजे। उम्मीद है त आइंदा भी ग़रीबनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा रहंदा। माना उन गुट ऐं गुसट जी माण्हू अज़ीम जी ॻाल्हि करे वियो त वाक़ई उनजी खोट महसूसु थिए थी। अज़ीज़ मेमन जी खोट मेहरापुर में अचण सां आउं शिद्दत सां महसूसु कंदो आहियां त अज़ीज़ मेमन गाइश आहे। ॿाहिरि जी मुंद हुजे ऐं अज़ीज़ मेमन जा इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके प्रोग्राम थींदा एंटरटेनमेंट जा, ख़ासि तौर ते एंटरटेनमेंट जा, हिन सिंध जे अंदरि जेको घुट बूसट वारो माहौल आहे, जिते माण्हू नफ़्सा नफ़्सी जे हिन आलम में फाथल आहिनि, उन दौर में अहिड़े क़िस्म जा इवेंट कराइण जो तमामु बहितरीनु हिकिड़ो अमल हुजे थो। ऐं असां सम्झूं था त मेहरापुर जी जेका साहब आहे, मेहरापुर जा जेके साहबी आहिनि, दोस्त आहिनि,